अंग्रेज़ी अदब ऐं सिंधी अदब जी जेको हुन में ममासिलत ॾेखारी आहे, हेजड़ाप ॾेखारी आहे या हिकजड़ाई जेका ॾेखारी आहे हुन में ज़िंदगी फ़ानी आहे फरन लाफ़ानी इंत शाहकार किताबु आहे हुन जेको सिंधी में हिकिड़ो नौजवान तमामु घणो हुनखे पढ़नि था। ऐं ॿियो इंग्लिश ट्रांसलेटेड किताबु आहे द रिटर्न वापसी अनवर कलीम जो हिकिड़ो नावल हो सिंधीअ में हुनखे अंग्रेज़ी में तर्जुमो कयो आहे ऐं खोड़ सातरो दुनिया जो अदब पढ़े थो लिखे थो। पाण एलिमेंट्री कॉलेज में प्रोफेसर आहे, असां हुनखे भलीकार बि कयूं था, उमेदु कयूं था त असांजे गजाननि खे ईअं मिस न कंदो, ईअं गजाननि खे गुसाईंदो न। असां साईं खे सदाईं चवंदा रहंदा आहियूं ऐं असांखे हुनखे पंहिंजो हिसो बि सम्झूं था। खे गुज़ारिश आहे त पंहिंजे उस्ताद बुखारी वाल सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां ई त आउं निहायती शुक्रगुज़ार आहियां सिंधी अदबी संगत शाह जी हिन संगत पारां जिन मूंखे अॼु मदू कयो ऐं हीअ गॾिजाणी जेकी हिते आहे अॼु उस्ताद बुखारी जी यादि लाइ आहे। आउं चवंदो आहियां त अदब कॾहिं मरंदो न आहे, उस्ताद बुखारी बि चयो संगीत कॾहिं मरंदो न आहे। सो उस्ताद बुखारी जे बारे में हिते सभु गॾु थिया आहियूं उनखे यादि करणु यानी उनखे ॿीहर ज़िंदा करणु आहे। हू अॻु बि ज़िंदा हुया पर असां उनजे फ़न जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं, ज़िक्र करे रहिया आहियूं ऐं उन शाइरीअ जे बारे में ज़िक्र करे रहिया आहियूं त उनखे ॿीहर हिकिड़ो जीअदान ॾेई रहिया आहियूं। हीउ मुंहिंजो पहिरियों दफ़ो हिते अपीयरेंस आहे अवां संगत जे अॻियां ऐं त वॾो अॼु पहिरियों दफ़ो हीअ अटेंड कयो जामियो नमूने सां ऐं कांग्रेचुलेशन्स मुबारकूं ॾींदुमि साईं ईसा मेमर साहब खे। एॾो ज़बरदस्त ऐं सुठा प्रोग्राम तव्हां अरेंज कयो था हिन प्लेटफॉर्म तां सिंधी अदबी संगत शाख पारां।